खानपुर महर भरिसां ॻोठ मवाली खान शहर में चोरीअ जा पेरा लॻण ते शहर बिरादरी जे माण्हुनि ऐं पुलिस एहलकारनि विच में चकरियूं थियूं आहिनि। SHO ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई। पुलिस एहलकारनि तोड़े भाॻियुनि रियाज़ शहर जे घर जी तलाशी वठण जी कोशिश कई त झेड़ो थियो। हिक ॿिए मथां लठियुनि ऐं डंडनि जो इस्तेमालु कयो वियो। SHO बरकत भट्टी जो चवणु आहे त हमले में हू ज़ख़्मी थियो आहे। औरत पुलिस हथां ज़ख़्मी न थी आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। खानपुर महर भरिसां ॻोठ मवाली शहर में चोरीअ जा पेरा लॻण ते शहर बिरादरी जे माण्हुनि ऐं पुलिस एहलकारनि विच में चकरियूं थियूं आहिनि। SHO बि ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त हिकु औरत पिणु ज़ख़्मी थी आहे। SHO बरकत भट्टी चवे थो त हमले में हू ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त औरत पुलिस हथां ज़ख़्मी न थी आहे। पुलिस एहलकारनि तोड़े भाॻियुनि रियाज़ शहर जे घर ते तलाशी वठण जी कोशिश कई त झेड़ो थी पियो।